नालो आमिर अली पुट फज़लुल्लाह मुरूज जो। वेठल ॻोठ चानारी अनोशी धी मरहूम जान मोहम्मद चन्ना जी। वेठल ॻोठ चानारी असां ॿई हिक ॿिए खे 2 सालनि खां पसंदि कंदा आहियूं ऐं हूअ काफ़ी दफ़ा मूं वटि आई आहे। उनखे मुंहिंजे मामे अमानुल्ला मूंखे मारे कुटे ऐं उन जे माइटनि हवाले कयो ऐं उन खां पोइ हाणे महीनो खनि पहिरियां हूअ ॾींहं ॾिठे मुंहिंजे घर आई। मुंहिंजे मामे मूंखे मारे कुटे उनखे पंहिंजे भाइरनि मामनि ऐं मासातनि हवाले कयो। उन खां पोइ हाणे 4-5 ॾींहंनि खां छोकिरी घर मां गुम आहे। हाणे मूंखे ख़तरो आहे त हू छोकिरीअ खे मारे छॾींदा। कुझु टाइम पहिरियां इन्हनि ई माण्हुनि बाज़ार ते हिकु छोकिरी पंहिंजी अॻ में मारी आहे। मुंहिंजी वस वारनि खां अपील आहे त अनोशीअ खे मंज़र आम ते आंदो।